अस्सलाम वालेकुम। मां आई आहियां मथे सुगन जे कमरे में। ॾाकणियूं चढ़ी आई आहियां, इन करे सहकां थी। टाइम था 2:15 ऐं नमाज़ पढ़ी आई आहियां। अॼु उथियमि बि देरि सां, छो त सुराण घर में बि सुभाणे हुनजे स्कूल में मिलाद आहे, इन लाइ हुननि खे हिकिड़ो ॾींहुं जेको आहे अॼु जी मोकल मिली, छो त संडे वञिणो आहे। सो अॼु मां हिते कढियो आहे दुकान। शयूं तव्हां ॾिसंदव पोयां पयूं आहिनि। मुंहिंजे चैरिटी जो इलाही सामान जमा थी वियो आहे। ऐं हिकिड़ी जंहिं छोकिरी जी नवंबर में शादी हुई, उनजो सामान मूं वठी त छॾियो सॼो, पर उहो वञी न सघियो आहे। त मूंखे पाण खे वञिणो आहे लाड़काणे, त मां अॼु कढियो आहे त जीअं मां प्रॉपर हिन जी पैकिंग कयां। हिकिड़ो त पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ वीडियो ठाहींदमि, ॿियो पंहिंजे फेसबुक जे पेज लाइ फ़ोटो एल्बम ठाहींदमि। इहो कमु मूंखे अॼु ज़रूरु हिते करिणो आहे। हीअ सभु शयूं खोलियूं अथमि हिते। हीअ कपिड़ा आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि वटां आयल, ऐं कुझु त शादी में ॾियण जहिड़ा आहिनि, कुझु थोरा पुराणा आहिनि, ऐं काफ़ी सारियूं हे हिते कपिड़ा पिया आहिनि इलाही सारा। ही शादी जो सामान आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो था, मूं फ़िलहालु अञा थोरी सेटिंग करणु शुरू कई आहे। सिर्फ़ु कबटनि मां कढिया अथमि। अञा इहे सोचो हिननि सभिनीनि जा फ़ोटोज़ वीडियोज़ थींदा, पैकिंग थींदियूं, ऐं मुंहिंजो त हाणे सोचे सोचे करे मां थकिजी पई आहियां, पर करणो ज़रूरी आहे। ऐं मूंखे थोरी देरि ॿाहिरि बि कुझु कमु आहे, ओॾांहुं बि वेंदसि, त उहो बि तव्हां सां शेयर कंदमि त मूंखे छा करिणो आहे। हीअ फ़िलहालु ॾिसो त हीअ घणो कुझु आहे, माशाअल्लाह, माण्हुनि खे शाबस आहे वॾी। ऐं हिकिड़ो त हीअ नओं ब्रांड न्यू सूट मुंहिंजी कंहिं स्टूडेंट वठी मोकिलियो आहे, प्राइज़ लिखियलु हूंदसि, मां पढ़ी न आहे। सो बहरहाल हीअ सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। सो अॼु मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो सम्झो त महिनत जो ऐं थकाईंदड़ ॾींहुं आहे। हीअ त दॿो रखियो अथमि पैकिंग जे लाइ, हीअ त ख़ाली कटो रखियो अथमि, ख़ाली ॿोरी हिन मां सामान कढिया आहिनि, वरी कुझु हिन में पैक थींदा। सो इहो सिलसिलो हलंदो मुंहिंजो अॼु हिकिड़ो इंतहाई महिनत वारो ॾींहुं आहे। इमाम बारगाह असां निकिता आहियूं ॿाहिरि, हाणे मच्छी बि वठंदासीं। कुझु मूंखे पोलिस्टर खपे थी, उहा बि वठणी आहे। 2 ख़ाली बोरियूं खपनि, उहे बि कंहिं दुकान तां वठंदासीं, छो त चैरिटी जो सामान मूंखे मोकिलिणो आहे। साम्हूं ॾाढी हिकिड़ी आलीशान बिल्डिंग आहे, ऐं हिन पासे हीअ साम्हूं राइट ते जेका आहे इहो RM जिम टावर। हिते इलाही इहा मशहूरु बिल्डिंग आहे हिन एरिया में, हिन जे बैक साइड ते असां रहूं था। ऐं हीअ रस्ता ऐं रोड अदी खालदा अबड़ो स्पेशली वरी तव्हांजे लाइ। मास्क मुंहिंजे हथ में आहे, जंहिंमहिल लहंदमि त पाईंदमि, साह त मुंहिंजे मास्क पाए हाणे त फाथायूं अचो छा कयूं। ऐं मां सोचां थी ॿ 3 प्रिंटेड कलरफुल मास्क जेके आहिनि पंहिंजे लाइ सिबी वठां, बहितर आहे। हे त अलाए कहिड़ो मटीरियल आहे जेको पाए करे सॼो पघिड़िजी थी वञा मां। सो बहरहाल पाइणो बि ज़रूरी आहे। ही बुर्जुल हरमैन कुझु हिते ठहे थो, ऐं हीअ असां वेझो अची विया आहियूं रिमझिम टावर्स जे। हूअं त जॾहिं बि ॿाहिरि वञूं त पंहिंजे व्लॉग जे लाइ मां थोरा ॿाहिरां जो रोड जो क्लिप त ज़रूरु भरींदी आहियां, पर जॾहिं खां अदी खालदा बार बार पसंदीदगीअ जो इज़हार कयो आहे, त यकीन कयो हाणे मुंहिंजे ज़हन में रुॻो उहा हूंदी आहे। हाणे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कोई व्यू ॾिसो, अहिड़ो को वीडियो क्लिप ॾिसो रस्ते जो, रोड जो, माण्हुनि जो, त सम्झी वञिजो त मां कहिड़े इरादे सां, कहिड़ी नियत सां इहो भरियो आहे। हीअ आहे सफूरा चौरंगी, चौराहो आहे पूरो, हर पासे रस्ता था वञनि, मशहूरु आहे हिन एरिया में। ऐं ॾाढो अवामी क़िस्म जो इलाइक़ो आहे। आपको 100 रुपये और देने पड़ेंगे। वैसे आप साफ सुथरा मुझे 200 रुपये किलो दे रहे थे ना। मशीन से वो भी निकलता है, मशीन से निकलवाओगे उसके अलग पैसे। ये तो उस दिन तो हमने इसलिए मजबूरी में लिया था कि आपके पास था नहीं साफ किया हुआ, तो सफाई के पैसे थोड़ी लगाए थे उसके। चलें ठीक है। गैर सफाई के लिए
या रहूं ये सने छिलड़ वारी न हो वॾे छिलड़ वारी हाँ ताज़ी आहे शिकिल ताज़ी लेख अम्मा ताज़ी खून निकिरंदो वठंदा आहियो खून निकिरंदो अम्मा खून छॾ बाबा उहो त तव्हां उहो ई भेणी रखंदा आहियो कंहिंजो न कंहिंजो हीअ कहिड़ी आहे ही सारम सुरमाई आहे सुरमाई कीअं था ॾियो सुरमाई 350 हलाईंदा 300 लॻाईंदा आहियासीं हीअ नंढी केतिरी थींदी कहिड़ी हीअ नंढी वारी नंढी ही न न हूअ हे ॿ वॾा दाणा आहिनि न हिननि में जेका नंढी आहे आहे ही हा इहा घणी थींदी केतिरा किलो आहे 2.25 किलो अम्मा हा इहा कर साफ़ ईअं पीस कजांसि पूरा गोल बोल हा हा गोल पीस जेके आहिनि न सफ़ा सना हुजनि न तमामु वॾा हुजनि भैया जड़ी तू चौंडेली ना हेडी ना अम्मा ठीकु आहे ठीकु आहे मच्छी वठी आयमि हीअ सुरमाई आहे ऐं हीअ आहे रहू हिननि खे मां लूणु ॾेई रखियो आहे ऐं लंच जो इहो आहे सिलसिलो जो राति वारो काफ़ी खाधो पियो सभिनी खाधो आहे हाणे मां पचाईंदमि मासीअ जे लाइ मानी ऐं पाण बि कुझु खाई वठंदमि उन खां पोइ अॻियां कंटिन्यू कंदासीं टाइम थियो 4 शाम जा मानी वानी खाई थोरो रेस्ट करे वरी मां मथे अची वई आहियां ऐं हाणे मां बाक़ाइदा हिननि जी वीडियो ऐं हिननि जा फ़ोटोज़ ऐं पैकिंग हर शइ जी जेका आहे मां उहा शुरू कंदमि ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मूंसां गॾु रहंदे रहंदे घर जे माहौल जो असरु ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारनि ते बि थिए थो सो SOS विलेजिस जेके आहिनि उहे सॼी दुनिया भर में आहिनि यतीम ऐं लावारिस ॿारनि जे लाइ उहे हिकिड़ा घर आहिनि ऐं उन्हनि जा विलेजिस आहिनि ठीकु आहे सो उन्हनि मां जामशोरे में बि हिकिड़ो आहे उन ते मां अक्सर उन्हनि सां कमु कंदी रही आहियां त असां ॾाढो वेंदा हुआसीं उते उन्हनि ॿारनि जी असां इलाही हेल्प कंदा हुआसीं त सुगंध उन्हनि ॿारनि जे लाइ इलाही सारा स्कार्फ्स ठाहिया मफलर ठाहिया खोड़ सारा ऐं पोइ वञी उहे मां उन्हनि ॿारनि खे ॾेई आयमि उन्हनि खे पारायमि त उहा मां चाहियां थी त वीडियो क्लिप तव्हां सां शेयर कयां ऐं उन खां पोइ SOS विलेज उन्हनि जा घर कीअं आहिनि उहे ॿार उते रहनि कीअं था उहो बि जेको आहे कुझु न कुझु मां तव्हां सां शेयर कयां थी सो मां शुरू कंदमि हिते पंहिंजो हीउ कमु तेसिताईं तव्हां ॾिसी वठो SOS विलेज में जेके सुगंध जा ॾिनल स्कार्फ्स उन जा ठहियल स्कार्फ्स ऐं उन जे घर जो ऐं थोरो माहौल जो कुझु मंज़र तव्हां ॾिसो हीअ सभु स्कार्फ सुगंध जा ठहियल आहिनि निटिंग थियल आहे उनखे तमामु घणो शौक़ु आहे हीअ ॾिसो केतिरा प्यारा कलर्स ऐं डिज़ाइन्स हुन में सेल्फ में आहिनि ऐं उहो बि मां वांगुरु ज़रूरु ध्यानु न कंदी आहे बचा सचा उन जा जेके बि हुयसि टुकड़ा उन्हनि मां हीअ मल्टी कलर स्कार्फ ठाहियो अथई हीअ सभु जेके आहिनि सुगंध जा ठहियल आहिनि जेके हुन डोनेट कया SOS विलेज जे ॿारनि जे लाइ ऐं असां कुझु स्वेटर बि वरितासीं स्वेटर ही सभु सेकेंड हैंड आहिनि जेके मूं लुंडा बाज़ार मां वरिता उन्हनि खे वॉश कयो उन्हनि खे रिपेयर कयो ऐं सुठी तरह पैक करे असां इहे उन्हनि ॿारनि जे लाइ खणी वियासीं हिन में टोपियूं बि आहिनि शॉल्स बि आहिनि ऐं एका दुका अहिड़ा बि हुआ जेके कुझु माण्हुनि डोनेट कया हीअ स्कार्फ हथ सां मूं सभिनी ॿारनि खे पाराया पंहिंजे हथ सां हर ॿार जी ॻिचीअ में मूं इहे स्कार्फ पाराया ऐं यकीन कयो एतिरा ख़ुशि पिया थियनि जंहिंजी का इंतिहा न आहे नंढड़ा वॾड़ा हर उमिरि जा ॿार आहिनि ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसंदव हिननि जे मुंहं जा एक्सप्रेशन्स ॾिसो हिननि जा मां अलॻि अलॻि फ़ोटो बि कढिया त हे कीअं पिया लॻनि ऐं इहे स्कार्फ इहे मफलर्स जेके हिननि पाता त हिननि जे मथां केॾा सुठा पिया लॻनि सो बसि इहे फ़ोटो कढण जो मक़सदु इहो हूंदो आहे त इहे यादूं हूंदियूं आहिनि जेके रहिजी वेंदियूं आहिनि असां सां ऐं ॿियो त ही वीडियोज़ तस्वीरुनि मां वीडियोज़ ठाहिण जो मूंखे थोरो एक्सपीरियंस घटि आहे त ॿारनि जा फेसिस थोरा थोरा कटिजनि था जेके वॾा आहिनि त का ॻाल्हि न आहे पर मुंहिंजो मक़सदु आहे तव्हांखे कमु ॾेखारणु त ॾिसो ही केॾो हिकिड़ो बहितरीनु कमु आहे त अञा बि हुन वटि इलाही सारी हाणे वरी उन जमा थी वई अथसि त उहा चए पई त मां ठाहींदमि ॿीहर छो त उहा इहो कमु कए बग़ैर रही न सघंदी आहे हुनखे आदत थी वई आहे उहा निटिंग ऐं एम्ब्रॉयड्री क्रॉस स्टिच इन्हनि ॿिनि कमनि खां सवाइ हू रही न सघंदी आहे सो मूंसां गॾु मुंहिंजा ॿार बि हमेशह इन्हनि कमनि में शामिलु रहिया आहिनि उन्हनि खे बि मोटिवेशन मिले थी उहे बि अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ में जेके आहिनि मूंसां शामिलु थी था वञनि सो असां यकीन कयो एतिरा ख़ुशि हुयासीं जंहिंजी हद न आहे जेतिरा ॿारनि जे मुंहं ते इहा स्माइल ॾिसी हिननि जी इहा ख़ुशी ॾिसी ऐं बे इंतिहा जेको हिकिड़ो अंदरि खे हिकिड़ो इत्मिनान जेको आहे महसूसु थिए थो पियो सो कई भेरा विया हूं उन्हनि मां हीअ हिकिड़ी झलक आहे जेका मां तव्हां सां शेयर थी कयां पई ऐं तव्हां हीअ एतिरो प्राउड फील पिया कनि हिननि खे असां पाइण बि सेखारियूं पिया
त के जेके इन्फिनिटी हुआ स्कार्फ्स अहिड़े क़िस्म जा कीअं पाइजनि उन्हनि खे वेड़े सेड़े असां किचन में ऐं सेखारियोसीं त फाइनली तव्हांखे हिनखे ईअं हैंडल करिणो आहे हीअं पाइणो आहे छो त उहो वरी अलॻि अलॻि स्टाइल जा ठाहे थी। हिते ही ग्रुप फ़ोटो मां हिननि सभिनीनि जो कढियो ऐं उनखां पोइ हिकिड़े फ़ोटो में हिननि सां गॾु मां पाण बि बीठी आहियां, तव्हांखे उहो बि नज़र अची वेंदो। सो ॾाढो हिकिड़ो ख़ुशीअ जो कमु हो, हिकिड़ो इंतिहाई प्यार जो कमु आहे। हर दफ़े दिलि एतिरी ख़ुशि थींदी आहे जंहिंजी का इंतिहा न आहे। हीअ तव्हांखे SOS विलेज जामशोरो जो थोरो सैर बि करायां। हीअ हिन जो ॿाहिरियों लुक आहे कंहिं हिकिड़े हिसे जो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ एतिरो वॾो एतिरो ख़ूबसूरत आहे जंहिंजी हद न आहे। ॿारनि जे लाइ हीअ झूला ऐं स्लाइड्स हिते इंतज़ामु थियल आहे जंहिं ते उहे ॾाढो इंजॉय कनि था। सावक हिते एतिरी घणी आहे जो तव्हां सोचे बि नथा सघो। मूंखे त ईअं लॻंदो आहे त ॼण जन्नत ज़मीन ते लही आई हुजे, एतिरो हिन जो ख़ूबसूरत व्यू आहे, एतिरा सुहिणा मंज़र आहिनि हिन जा। ऐं अलाह न करे को यतीम हुजे, को लावारिस हुजे जिन खे अहिड़ी जाइनि ते रहणो पइजी वञे, पर सची ॻाल्हि इहा आहे त जेके हिते रहनि था उहे ख़ुशनसीब आहिनि। हीअ मां आहियां, कुझु शायदि गिफ्ट बैग आहे कोई मुंहिंजे हथ में। ऐं हैदराबाद में रहण जे दौरान मां अक्सर वेंदी रही आहियां, उते मूं ॾाढा सारा कम कया आहिनि। हीअ इनसाइड व्यू आहे घर जो। हीअ वॉशरूम आहे, हीअ ॾिसी सघो था केतिरा साफ़ु सुथरा वेल मेंटेन्ड। ऐं माण्हुनि जे पंहिंजे आम माण्हुनि जे घरनि में बि शायदि एतिरी सफ़ाई न हुजे जेतिरी SOS विलेज में जामशोर में ॾिठी। हीअ हिकिड़े बाथरूम में मूं कैबिनेट खोले ॾिठो, उते क्लास ऐं क्वालिटी जूं शयूं मूंखे उते नज़र आयूं। हीअ हिननि जा बेडरूम आहिनि। 10-10 ॿार हिकु घर में रहंदा आहिनि। 5 बेड हिकिड़े रूम में छोकिरियुनि जा, 5 बेड ॿिए रूम में छोकिरनि जा। हीअ लाउंज आहे हिननि जो, जेके टॉयज़ वग़ैरह हिननि खे गिफ्ट में मिलंदा आहिनि, इहे सभु हिते सजाए डेकोरेट करे रखंदा आहिनि। हीअ किचन आहे, किचन बि एतिरा साफ़ु सुथरा, ज़रूरत जी हर शइ मौजूदु। ॾिसो फ्रिज आहे, पाणी जो फिल्टर लॻियल आहे, ऐं फ्रिजिस बि मूं हिननि जा खोले ॾिठा त उन में हर शइ भरियल। हीअ हिकिड़ो ॿारु मूंखे पंहिंजो कबट खोले पियो ॾेखारे त मूं सेट करे रखियो आहे। हे हिननि जो लाउंज आहे, डाइनिंग टेबल्स ॾिसो, हुननि सां गॾु वॾी वॾी बेंचिस बि हिननि वटि रखियल आहिनि। ऐं म्यूज़िक क्लास हिननि जी ॿारनि जी बाक़ाइदा थींदी आहे। म्यूज़िक टीचर रखियल अथनि जिते हीअ सभु प्रैक्टिस कंदा आहिनि ऐं SOS जे मुख़्तलिफ़ फंक्शन्स में पोइ ही ॿार परफॉर्म कंदा आहिनि। त इहा ॻाल्हि मूंखे हिननि जी ॾाढी वणी। इन्हनि सां हिननि जो कॉन्फिडेंस जेको आहे डेवलप थिए थो ॿारनि जो। हीअ बि पंहिंजा कबट खोले मूंखे ॾेखारनि पिया त असांजा पंहिंजी शयूं ऐं पंहिंजा कपिड़ा असां हीअं रखिया आहिनि। इहे मुख़्तलिफ़ ॿारनि जा ईअं अलॻि अलॻि, हर ॿार खे हिकिड़ो कबट मिलियल आहे हेठि खां मथे ताईं पूरो। मथे में हिननि हर ॿार जो पंहिंजो ब्लैंकेट ऐं कंबल रखियल हूंदो आहे ऐं हेठि हिननि जा कपिड़ा ऐं टॉयज़, ऐं हेठि बिल्कुलु खाने में हिननि जा बैग्स वग़ैरह। वॉशिंग मशीन्स बि उते हर घर में आहिनि। हीअ कुझु व्यू आहिनि। शाम जा थिया आहिनि 5:30। नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी, ऐं मां इंतिहाई थकिजी चुकी आहियां। मथे मां काफ़ी 80% पैकिंग करे आई आहियां ऐं बाक़ी बोरियूं अॼु न मिलियूं। वियासीं कोन असां, तारीख़ सुभाणे चांवर वठणु वेंदो त बोरियूं बि वठी ईंदो ख़ाली, ऐं उन्हनि में बि मां कुझु सामान विझंदमि। कुझु जेके कुंवार जा कपिड़ा आहिनि उहे कंहिं बैग में विझंदमि, प्रॉपर पैकिंग कंदमि उन्हनि जी। ऐं SOS विलेज जामशोरे जा क्लिप्स तव्हां ॾिठा, ऐं ईअं मूंखे सुगंध इलाही हेल्प कराईंदी आहे। मुंहिंजा सभु ॿार हेल्प कराईंदा आहिनि, के पैसनि सां, के शयुनि सां, के महिनत सां, कंहिंजो एफर्ट शामिलु हूंदो आहे, कंहिंजो टाइम शामिलु हूंदो आहे। ईअं सिलसिलो मुंहिंजे पूरे ख़ानदान जे तरफ़ां जारी आहे। ऐं उन्हनि ॿारनि सां मां ॾाढो सुठो टाइम गुज़ारियो आहे। अलाए केतिरूं ईदूं मां उन्हनि सां केतिरियूं गॾु गुज़ारियूं आहिनि। ऐं इलाही सारा फंक्शन्स, इलाही सारा मोमेंट्स आहिनि जेके मां तव्हां सां इंशाल्लाह शेयर कंदमि। उनखां सवाइ SOS विलेजिस जेके अथव उहे पूरी दुनिया में आहिनि लावारिस ऐं यतीम बेसहारा ॿारनि जे लाइ, ऐं दुनिया भर में चंदे ते हलंदा आहिनि। ऐं माना उन्हनि खे मुख़्तलिफ़ ॿिया मुल्क डोनेशन्स ॾींदा आहिनि, पर SOS विलेजिस पाकिस्तान उहे वाहिद मुल्क आहे पाकिस्तान जंहिंजा SOS विलेजिस पब्लिक जे मदद सां हलंदा आहिनि। आम माण्हू उन्हनि खे सपोर्ट कंदा आहिनि। सो जामशोरे में त मां ॾाढो वेंदी रही आहियां, त ॿियूं बि घणियूं एतिरियूं उन्हनि सां गॾु गुज़ारियल घड़ियूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिन महिल मां तमामु थकिजी चुकी आहियां। हाणे ॾिसो त लफ़्ज़ बि जेके आहिनि अॻिते पोइ था थियनि, त व्लॉग खे अॻियां कंटिन्यू करण जी मूं में बिल्कुलु हिमत न आहे। राति जो छा पचंदो, मच्छी पचंदी या कुझु ॿियो पचंदो, ॾिसां थी, अञा डिसाइड न कयो आहे। सुराण पंहिंजो कमु पूरो करे चांवर वांवर भिॼाए चुकी आहे। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अॼु जे व्लॉग खे मां हिते ई जेको आहे ख़तमु थी कयां। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी हिकिड़े ॿिए नए ॾींहं सां, नवनि कमनि सां, नवनि टारगेट्स सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। ख़ुशि जो आबाद जो।